नाज़रीन, तव्हांखे हिकु अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त सिंधड़ी जे खाॿे पासे सिम नाले जी मंज़ूरी जे लाइ APC कोर्ट ठाही वई। 15 मार्च ते मीरपुर ख़ास में पैदल मार्च करण जो ऐलान। रिपोर्ट मोहम्मद यूसुफ दर्स मूजिब सिंधड़ी तालुके जे खाॿे पासे सिम नाले जी मंज़ूरी जे लाइ ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस तबूसर जे अब्दुल्ला बिन मसूद में थी गुज़रियो, जंहिंमें PP जे MP सैयद ज़ुल्फ़कार अली शाह ख़िताब कंदे चयो त आउं सिम नाले लाइ सिंध असेंबली में आवाज़ उथारींदसि ऐं उन जे PC1 लाइ टेक्निकल टीम सां राब्तो करे जितां फिज़िबल हूंदो उतां खां सिम नालो कढायो वेंदो। फंक्शनल लीग अॻवान ऐं अॻूणो तालुके नाज़िम सरफराज़ अली जूणे जो चयो त सिम नालो हितां जे माण्हुनि जी बुनियादी ज़रूरत आहे, जंहिं लाइ एहतिजाजी तहरीकुनि समेत क़ानूनी तौर ते बि उपाउ वरिता वञनि। GUI जे रफ़ीक सुमरो चयो त सिम नालो न ठहियो त तहरीक हलंदी रहंदी। STP जे एजाज़ शर चयो त 1988 खां असां ॿोॾुनि में भोॻियूं पिया, पर हुक्मरान तवजह नथा ॾियनि। इन मौक़े ते मौलाना इसहाक नोहड़ी, मुस्तफ़ा जमाल, एजाज़ पहोड़, मीर शर, इस्माइल शर, जुम्मन शर, जान मोहम्मद जूणे जो, अब्दुल रहमान शर, हसीब कानियो, आतम मेंघवाड़, जयराम दास अबोज, सरमद शर ऐं ॿियनि मुतालबो कयो त सिम नालो जोड़ाए अवाम मां परेशानी ख़त्म कई वञे। इन मौक़े ते अॻवाड़नि मुतफ़िक़ तौर ते ऐलान कयो त 15 मार्च ते तबूसर खां मीरपुर ख़ास प्रेस क्लब ताईं रैली कढी वेंदी, जंहिंजी समूरी पार्टी जी सूबाई क़यादत खे शरीक कंदो, जंहिंमें समूरिन पार्टियुनि जी सूबाई क़यादत शरीक थींदी।